जेको सोशलिज़म आहे उहो कंहिं हद ताईं लागू थी चुको आहे दुनिया में या लागू थियो। तव्हां ॾिठो त सोवियत यूनियन में तव्हां ॾिठो त चाइना में रेवोल्यूशन आयो, पर ॿई जेका उन्हनि जो इकोनॉमिकल मॉडल आहे उहो सस्टेन न करे सघियो। सोवियत यूनियन वारे बैकफायर कयो, नतीजे तौर ते उते अंदरूनी तज़ाद शुरू थिया। ऐं जेको चाइनीज़ मॉडल हुयो उहो बि तव्हां ॾिठो त कोई 20 साल बि कोन हले सघियो ऐं उन्हनि खे जेको आहे रिफॉर्म्स करणा पिया। सो तव्हां छा था ॾिसो, छा सोशलिस्ट जेको इकोनॉमिकल मॉडल आहे उन में कहिड़ो फिल आहे, ऐं चाइना जेको आहे उहो छो सोशलिज़म ॾांहुं हटे करे ऐं स्टेट कैपिटलिज़म न? स्टालिन जे दौर ताईं, लेनिन जे दौर ताईं ॾाढो ज़बरदस्त नमूने हिकिड़ो तरीक़ेकार हलियो पिए, ऐं उहा जेका पूरी दुनिया जे अंदरि मनसूबाबंद मईशत हुई, उन यूनिक एग्ज़ाम्पल इहे हुआ त ओलह जी दुनिया पूरी हिकिड़े वॾे शशो पंच में मुब्तला हुई, माना हैरत में मुब्तला हुई। एस्टोडिंग माना हुन जो नॉर्मेटिव जेको जेस्चर एलिमेंट में ॾिसूं त उन्हनि सम्झो पियो त सोवियत यूनियन जे अंदरि सिहत, तइलीम, रोज़गार, सोशल सिक्योरिटी ऐं माण्हुनि जूं जेके बुनियादी ज़रूरतूं आहिनि उहे सभु पूरियूं थियनि पियूं। जेके पूरी दुनिया जे अंदरि सोशल जस्टिस जो हिकिड़ो सुवाल हो त माशी जेके तबिका हुआ उहे सिहत लाइ, तइलीम जे लाइ, रोज़गार लाइ, सोशल सिक्योरिटी लाइ हथवारियूं पे ॾिनियूं। अस्सलाम वालेकुम एवरीवन, तव्हां सभिनी खे इंडस डायलॉग ते भलीकार। असां हिकिड़ो ॾुखियो सिलसिलो शुरू कयो हो जंहिंमें मार्क्सी फ़िक्र ऐं मार्क्सी जेको मुआशी फ़िक्र आहे उन खे सम्झण जे लाइ असां वटि जेको आहे उहो कामेड दीपक राज मौजूदु आहे। जीअं त ॾुखियो सिलसिलो उन जे करे तमामु सिंधी जे घण पढ़े माण्हुनि खे असां इहो ॾिनो त उहो असां हिन सिलसिले में असां सां गॾु हुजे ऐं ॻाल्हि ॿोल रखे। सो कामेड दीपक राज वटि हलूं था, पाण हुनजी ख़ैरियत पुछूं था ऐं पोइ हीउ जेको कड़ी जो जेको ॿियो हिसो आहे उन ते ॻाल्हि ॿोल करियूं था। कामेड तव्हां कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? जी जी, आऊं कामेड ठीकु आहियां। कामेड मार्क्सिज़म जे बाबति मुख़्तलिफ़ माण्हू ॻाल्हियूं कंदा रहंदा आहिनि। सिंध में जेके सोशलिस्ट पार्टियूं आहिनि उहे लेक्चर्स बि कराईंदियूं रहंदियूं आहिनि, या हिकिड़ो जीअं की मौलवी टाइप चवनि त बाबा जन्नत में ही अहिड़ियूं शयूं हूंदियूं या जन्नत में छा छा न हूंदो। ईअं ई सोशलिज़म ऐं मार्क्सिज़म जे बारे में चयो वञे थो त बाबा जॾहिं सोशलिस्ट इनकलाब ईंदो त उन्हनि जी मुआशी पॉलिसियूं पीपल फ्रेंडली हूंदियूं, छा हूंदियूं। सो एग्ज़ैक्टली जेको मार्क्सिस्ट इकोनॉमिकल फिलॉसफी आहे उहो आहे छा, उहो कमु कीअं थी करे ऐं उहो माण्हुनि खे माण्हुनि जूं ज़िंदगियूं कीअं थी बदिलाए सघे? कामेड ॾाढो दिलचस्प सवाल आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त कम्युनिस्ट वाकई इहे वाइस ॾींदा रहंदा आहिनि। उन जो सबबु इहो आहे त हिकिड़ो ब्लाइंड फेथ इन रिलीजन ऐं हिकिड़ो अक़ीदो हूंदो आहे न, फर्म बिलीफ, डॉगमेटिक जो कॉन्सेप्ट हूंदो आहे रिलीजन जो, उहा जन्नत ही हूंदी। पर मार्क्सिज़म इन खां अलॻि ई आहे त मार्क्सिज़म पूरी दुनिया जे समूरनि इल्मनि सां तनक़ीदी तौरु ॻंढापे में अचे थो ऐं तनक़ीदी तौरु इन में इंगेज थी करे उन मां तनक़ीदी सकाफ़ती ॻर कढे थो अचे। उहो अल्टीमेट ट्रुथ ऑफ कॉस्मोस हुजे, कॉस्मोलॉजी हुजे, या IR जो सब्जेक्ट हुजे, पॉलिटिकल साइंस हुजे, या जेको कन्वेंशनल जेको कॉन्सेप्ट ऑफ सोशल साइंस आहे, जेका समाजी साइंस आहे, उन सां तनक़ीदी तौरु ॻंढापे में अची इंगेज थी करे उन जो तनक़ीदी पासो कढी थो अचे ऐं उन रवायती समाजी साइंस खां हटी करे नतीजनि खे एक्सेप्ट करणु ऐं उन खे इम्प्लीमेंट करण जो नालो मार्क्सिज़म आहे। त मार्क्सिज़म उन समूरनि इल्मनि जो हिकिड़ो तनक़ीदी ॻर आहे ऐं एसेंस या क्रिटिकल इपिस्टीम आहे। मार्क्सिज़म जी फिलॉसफी या मार्क्सिज़म जी आइडियोलॉजी कीअं कमु करे थी, उहे बुनियादी नुक़्ता आहिनि जिन ते ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। जीअं तव्हां सवाल कयो त मार्क्सिज़म इम्प्लीमेंट कीअं थो थिए, पहिरीं ॻाल्हि मार्क्सिज़म जो जेको आख़िरी नुक़्तो आहे, जेको मरकज़ी हदफ़ आहे या हिकिड़ो डेफिनेटिव जेका रेमिडी आहे, उहा आहे कम्युनिज़म। कम्युनिज़म पंहिंजे वजूद खे वापसि बहाल करणु या पंहिंजी इंसानी जेका बका आहे उन जी ओसर ऐं तरक़ी जे हिकिड़े मरहले जी कड़ी आहे, उहो अञा ताईं पूरी दुनिया में किथे बि राइज कोन थियो आहे त असां उन मां खे मिसाल खणी ॾेई सघूं। हा, सोशलिज़म सोवियत यूनियन जे अंदरि पोस्ट सोवियत इरा या सोवियत यूनियन जी डिमाइज़ इहो हिकिड़ो वॾो तारीख़ी अलमो आहे, उन ते ॻाल्हि ॿोल रखी सघिजे थी। सोशलिज़म
सही माना में सही शिकुल में सोवियत यूनियन जे अंदरि पैर खोड़े न सघियो। उन जा तारीख़ी मारूज़ी सबब आहिनि, उनखे सम्झण जी ज़रूरत आहे। उन जा फ्लॉज आहिनि, ह्यूमन एजेंसी जा फ्लॉ आहिनि। ॿी ॻाल्हि इहा आहे त कम्युनिज़म या सोशलिज़म या मार्क्सिस्ट आइडियोलॉजी, मार्क्सिस्ट हिकिड़ो फ्रेडरिक एंगल्स उनखे ख़त बांधो। इन खां पहिरीं मार्क्सिज़म हो ई कोन, सिर्फ़ु सोशलिज़म ऐं कम्युनिज़म जी हिकिड़ी इख़लाक़ी दावेदारी हुई। ऐं जेको सर थॉमस मोर जेको यूटोपियन कंसेप्ट अबाउट द कम्युनिस्ट फिलॉसफी ॾिनी, हिकिड़ो ख़्याली तजरीदी तस्वर हो त कम्युनिस्ट समाज खे कीअं अॻिबो, जंहिंमें तबक़नि जी जेका डिस्क्रिमिनेशन आहे या डिफ्रेंशिएट आहे, क्लास डिफ्रेंशिएट आहे, उनखे ख़तमु करे हिकिड़ो गैर तबक़ाती समाज अॻिबो। मार्क्सिज़म उनखे हिस्टोरिकल मटीरियलिज़म, एब्सोल्यूट हिस्टोरिसिज़म ऐं मटीरियल जेका डायलेक्टिकल मटीरियलिज़म आहे, जदरियाती मादे ते, उन बुनियादनि ते मार्क्सिज़म जा हिकिड़ा तारीख़ी बुनियाद विधा। उनमें इहो आहे त जेको तबक़नि में ऊच नीच आहे ऐं जेका हिकिड़ी डिफरेंस ऑफ क्लास सोसाइटी आहे, जेंडर बेस्ड सोसाइटी आहे, उन तबक़नि मां तफ़रीक़ ख़तमु कजे ऐं हिकिड़ो गैर तबक़ाती समाज अॻिजे, जंहिंमें न्यू कंस्ट्रक्शन ऑफ ह्यूमन बीइंग, हिकिड़े इंसान जी जेका हक़ीक़ी शऊर, उन जी आज़ादी, इमांसिपेटरी कंसेप्ट अबाउट द ह्यूमन लिबरेशन, उन खे नए सर तश्कील कजे, जंहिंमें मुआशी जेको पासो आहे हमेशह हावी रहंदो आहे। जीअं त कैपिटलिस्ट जेका सोसाइटी आहे, उन में पोरित तबक़नि जो इस्तेसाल थींदो आहे। पीएंट्री क्लास जेको सभ खां हारी तबक़ो हूंदो आहे, उन जे वॾे पैमाने ते इस्तेसाल थींदो आहे, छाकाणि त हिकिड़ी क़तई जेका इख़लाक़ी दावेदारी आहे या ख़ुदा तरफ़ां हिकिड़ो उन्हनि खे तोहफ़ो मिलियल आहे त बाबा ही 5000 एकड़ या 500 एकड़ ॿनी तव्हांखे ई मिलियल आहे, हाणे तव्हां लठ सरदार आहियो। हिन में किर्त सां को बि लाॻापियल हुजे, उहो डेली वेजिस ते या तव्हांजो ज़र ख़रीद हिकिड़ो क़तई मुस्तक़िल ग़ुलाम हूंदो। हारी आपाशी साइंस जॾहिं अञा डेफिनेटिव फॉर्म में वजूद कोन वरितो, ठीकु आहे, तॾहिं ज़रई समाज अञा बांबड़ा पाए रहियो। ऐं ज़रई समाज जी जेको दौर आहे, उन जी ओसर जा जेके मरल आहिनि, उहे वेगाणत जे फ़लसफ़े सां गॾियल आहिनि। वेगाणत जे फ़लसफ़े सां ईअं गॾियल आहिनि त एग्रेरियन जेका बेस्ट इकानमी आहे, उहा हमेशह फितरत ते जबर ऐं रहमो करम ते हलंदी आहे। माफ़ुकुल फितरत जेका बियॉन्ड ऑफ नेचर आहे, उन जे कॉन्सेप्ट ते, जेकॾहिं मींहुं जजे तइदाद में नथो पए ऐं पाणी जो हिकिड़ो मुतबादल आबपाशी सिरिश्तो कोन हूंदो आहे, फ्यूल पावर जेके असां चऊं था, मुतबादल ताक़त जो सिरिश्तो, उहो मौजूदु न हुजे, ऐं जेका फ़सुल जेका ज़मीन आहे, उन जे बि घुर्बल जेको गर्मी पद आहे, उहो बि जेकॾहिं कुदरती तौरु न पैदा थिए, त पोइ हिकिड़ो हारी या ताक़तवर जेको जागीरदार आहे, उहो बि ख़ुदा ॾाढो ॿाॾाईंदो आहे। त इहो ज़रई वेगाणत जो फ़लसफ़ो दौर जो, जंहिंमां तसौफ़, मिस्टिकिज़म या उन दौर जी हिकिड़ी नेशनलिज़म इपिस्टीम वजूद में आई। कैपिटलिस्ट सोसाइटी या एडवांस कैपिटलिस्ट सोसाइटी या बुनियाद वरी अल्टरनेटिव फोर्स आहे, माना मुतबादल ताक़त जे सिरिश्ते खे जनम ॾियणु। हाणे जेकॾहिं लाइट कोन्हे त उन्हनि वटि मुतबादल सिरिश्तो आहे, इंजण हलाए सघनि था, जनरेटर आहिनि, ॿिया जेके तवानाई जा ज़रिया आहिनि, उनखे कतब हाणे पंहिंजी पूराई था कनि। ईअं हू ख़ुदा जे वजूद या कंहिं बि मथां जी ताक़त जे रहमो करम ते नथा पलिजनि। ॿी ॻाल्हि जेका आहे, कैपिटलिस्ट सोसाइटी जे अंदरि मज़दूरनि खे अक्यूमुलेट कयो वेंदो आहे, ऐं जेको प्रोडक्शन आहे, पैदावार जी जेका तनज़ीम आहे, उनखे मुनज़म तरीक़े सां हलायो थो वञे। हिकिड़े ऑर्डरली जेका बीइंग आहे, ऐं उन ऑर्डरली बीइंग फॉर्म में उहे सभु मज़दूर कमु था कनि। उन जो हिकिड़ो सोशो कल्चरल प्रोडक्ट आहिनि, ऐं सवेर उथिणो आहे, कमु बि करिणो आहे, माना हिकिड़ो रूटीन टाइम आहे, उन जो हिकिड़ो फॉर्मल टाइम पीरियड आहे, उन दौरान ई सभु शयूं तइमीर करणियूं आहिनि, तश्कील ॾियणियूं आहिनि, ऐं उन डामेन में हलणो आहे। त कैपिटलिस्ट हिकिड़ी इख़लाक़ी ऐं आफ़ाक़ी अथॉरिटी आहे, इंपीरियल पावर अथॉरिटी आहे, जेको सॼे समाज खे, उन जी सकाफ़त खे, उन जी बियत खे तश्कील ॾिए थी, मुनज़म थी करे। ॿी ॻाल्हि इहा आहे त हाणे सरमाएदार समाज जो जेको इस्तेसाल आहे, उहो पोरित तबिके जो थींदो थिए, त उहो हिकिड़ा टे कॉन्सेप्ट जेके बेसिक पिलर्स ऑफ कम्युनिज़म या मार्क्सिज़म आहिनि,
उहो आहे द यूज़ वैल्यू, मटा सटा जो क़दुरु, एक्सचेंज वैल्यू, शयुनि जी मटा सटा जो क़दुरु, टियों आहे सपस वैल्यू। सपस वैल्यू माना जेको मथियों क़दुरु, इज़ाफ़ी क़दुरु जेको उन मां पैदा थिए, उहो खयो वञे सरमाएदार तबिको, जेको इस्तेसाली तबिको आहे। नतीजे में जेको मज़दूर डेली वेजिस ते ॾियारी उजरत ते कमाए थो, उन खे एतिरो मुनाफ़ो या घुर्बल उजूरो नथो मिले। हू पंहिंजे जियापे लाइ हथवाड़ियूं थो हणंदो रहे। आणण ऐं चाणण ॾुथ ॾियारी वारो इहो मामिलो हुननि सां लाॻापियल हुजे थो। 7 ॾींहंनि जे कमाइण मां उन्हनि खे 3 ॾींहंनि जो उजोरो ॾिनो वञे। बाक़ी जेको मथियों मुल्ह आहे, जेको एक्सप्लॉइटेड फॉर्म में अक्यूमुलेट थिए थो, उहो खयो वञे सरमाएदार। हाणे इन मां छा थी थिए, जेको मार्क्स कॉन्सेप्ट ॾिनो यूनिवर्सल थियरी ऑफ एलिनेशन, इज्तिमाही वेगाण जन्मे थी। छाकाणि त सरमाएदार हुक्मरान तबिके जी हिकिड़ी कतई ओलागारिकी आहे, जेको अॻिते हली करे फाइनेंशियल कैपिटलिज़म जा बुनियाद विझे थो, आलमी जेको मालियाती साम्राज्य सरमायो उन जा बुनियाद विझे थो, ऐं डेचकेतन जो हिकिड़ो पूरो तव्हांखे तसलसल ॾिसणो। इन खां पहिरीं जेको पहिरियों उन जेको फेज़ आहे, जेको अञा पूरी दुनिया आलमगीरियत जे फेज़ में दाख़िल कोन थी आहे, त मज़दूरनि जो इन पासे इस्तेसार थिए थो। हाणे इन खे पूरे निज़ाम खे ढाहे पट करणु ऐं मज़दूरनि जी जेका पैदावारी तनज़ीम आहे, उन जे कतई इख़्तियार मज़दूरनि खे हुजे, पंहिंजी पैदावारी सलाहियतनि ते असरअंदाज़ थी सघे। जेकॾहिं सरमाएदार उन जा मुतालबा नथो तस्लीम करे, त उन पूरे निज़ाम खे हिकिड़े पासे बीहारे छॾे, स्ट्रक करे छॾे, ऐं उन खे चइबो आहे, मार्क्स चवंदो द क्लास फॉर इटसेल्फ, माना हिकिड़ो तबिको सिर्फ़ु पंहिंजे लाइ। पोइ उन खां पोइ अॻियों जेको ट्रांज़िशनल पीरियड ईंदो आहे, उहो क्लास इन इटसेल्फ, माना पहिरें मरहले में मज़दूर जेको क्लास फॉर इटसेल्फ हूंदो आहे, दे जस्ट रिकॉर्डेड देयर प्रोटेस्ट, माना हुननि सरमाएदार तबिके के ख़िलाफ़, ऐं दे जस्ट रिकॉर्डेड देयर ग्रेवेंसेस। उन ई बुनियादनि ते क्लास इन इटसेल्फ में ईंदो आहे त तबिको ऐं जेके पोरियत तबिका आहिनि, उहे पाण में मुनज़म थींदा आहिनि, ऐं गॾियल तौरु उन ताक़त जे सिरिश्ते ते हमलेवार थी करे उन खे पंहिंजी पैदावारी जेका मिल्कियत, उनखे इज्तिमाही मिल्कियत में तब्दील करे छॾींदा आहिनि। इनफ़रादी हथनि मां इज्तिमाही मिल्कियत में ट्रांसफॉर्मेशन, ऐं उन में तबिकनि जो जेको डिफरेंस आहे, उन खे ख़तमु थियणु ऐं गैर तबिक़ाती समाज खे अॾण जो नालो मार्क्सिज़म आहे। ठीकु आहे। ठीकु आहे कामेड, तव्हां हिन में सरप्लस वैल्यू जी ॻाल्हि कई। हाणे इन ते कैपिटलिज़म या कैपिटलिस्ट जेके आहिनि, उन्हनि जो मौक़िफ़ इहो आहे त हिकिड़ो मज़दूर आहे, उहो अचे थो, फैक्ट्री में कमु करे थो ऐं हलियो थो वञे। पोइ जेको प्रोडक्ट ते ख़र्च थिए थो, उहो बि सरमाएदार जो आहे। ऐं प्रोडक्ट जॾहिं ठहे थी त उहो मार्केट में वञे थी, मार्केट में उनखे लॉस थो थिए, मार्केट में उहो परफॉर्म नथी करे, त उहो बि उन जो बि ज़िम्मेवार जेको आहे उहो कैपिटलिस्ट आहे, या जेको सरमायो लॻाए थो। उन में जेका अहम ॻाल्हि इहा आहे त मज़दूर ठीकु आहे, महिनत त करे थो, पर उन प्रोडक्ट ठहिण जे पोयां जेको सरमायो लॻे थो, या जेको पैसो लॻे थो, जेको कैपिटल लॻे थो, उहो त उनजो नथो हुजे। त जेकॾहिं एॾो सभु कुझु रिस्क ते लॻाइण जे बावजूदि हिकिड़ो कैपिटलिस्ट को बि हुजे, उहो जेकॾहिं प्रॉफिट खणे थो, त उन में नुक़सानकार छा आहे? या हिते का अख़लाक़ी तौर ते का ग़लति ॻाल्हि नथी लॻे? छा था तव्हां चवणु चाहियो हिन ते? बिल्कुलु, इहो जेको एतिराज़ या इख़्तिलाफ़ आहे, उन खे टेकल आउट ईअं कंदासीं, ॾिसो इन्वेस्टमेंट जेको करे थो सरमाएदार जो हिकिड़ो कतई जेको मंतक आहे, एब्सोल्यूट जेको लॉजिक आहे, उहो सोशियो कल्चरल लॉजिक में हिनखे ॾिसंदासीं। सरमायो जेको इन्वेस्ट करे थो, जेको अॼु 2 रुपया सीड़ाए थो, उहो जेकॾहिं 5 रुपया नथो कमाए, त उहो मुनाफ़े में कोन्हे, नुक़सान में आहे। त उन जेको रिप्रोडक्शन जेका थियरी आहे मार्क्स जी, द थियरी ऑफ रिप्रोडक्शन, त उन मां हिकिड़ो सपस वैल्यू पैदा थिए, जंहिंमां हू पंहिंजी अक़लियती जेका बका आहे, अक़लियती जेके इनफ़रादी मुफ़ाद आहिनि, उन खे तहफ़ुज़ ॾिए, स्ट्राइविंग फॉर द इंडिविजुअल इंटरेस्ट। इहो हिकिड़ो कैपिटलिस्ट मंतक आहे। ॿी ॻाल्हि त इन पूरे निज़ाम ऐं सिरिश्ते खे हलाईंदड़ मज़दूर तबिको आहे, जेको पंहिंजो पैदावारी जेको लाॻापो आहे, पैदावारी जेका तख़लीक़ी क़ुवत आहे, उन खे हिकिड़े ॿियनि तबिकनि जी मर्ज़ी ऐं मंशा ते आछे थो, उन्हनि खे प्रोवाइड करे थो।
नतीजे में हू वेगाणप जे वर चढ़नि था। वेगाणप माना इंसान जे एतमाद ऐं इंसान जो जेको वजूद आहे उन तां एतमाद खॼी वञनि ऐं प्योर हिकिड़ी सेल्फ आइडेंटिटी क्राइसिस में मुब्तला थी वञण, इहो वेगाणप जो हिकिड़ो अमल आहे। ॿी ॻाल्हि आहे त हाणे जेको शइ जेको पूरित तबिको आहे, मज़दूर तबिको आहे, जेका शइ पाण तकलीफ़ करे थो उहा मार्केट में खेसि ख़रीद करणी थी पए। जिते हू पंहिंजी तकलीफ़ी महिनत ख़र्च करे थो उहा ई मार्केट मां हुनखे वठणी थी पए। माना पंहिंजी शइ खे तकलीफ़ करे उन जे आॾो ॿाॾाइण, उन जी पूॼा करणु, हिकिड़ो इहो कॉन्सेप्ट जुड़े थो। ॿी ॻाल्हि आहे त मज़दूर तबिको जेको उन एक्सप्लॉइटेशन थिए थी, उन में ग्रेजुएटियूं खाई था वञनि, ठीकु आहे, डेली वेजिस में जेको हुनखे मुनाफ़ो मिलणु घुरिजे उहो नथो मिले। ॿियो जेको एक्स्ट्रा इकोनॉमिक क्वेशन आहे, जेको माशी जबर आहे, नतीजे में हुननि जो शऊर पंहिंजे वजूद तां एतमाद खॼी वञनि। इहे टई शयूं सरमाएदार तबिके सां लाॻापियल आहिनि। हाणे सरमाएदार तबिको हिकिड़े पासे त सरमाए जी पैदावारी मिल्कियत जो हाकिम हूंदो आहे, उन पूरे निज़ाम खे जनरेट कंदड़ रेगुलेट करणु हूंदो आहे, कंदड़ हूंदो आहे। ॿिए पासे जेको पोरित तबिको हूंदो आहे उन पूरे पैदावारी समाजी ऐं मुआशी सिरिश्ते खे हलाईंदड़ कुवत हूंदो आहे, माना पैदावारी तकलीफ़ी कुवत हूंदो आहे। ॿई हिक ॿिए सां डायलिटिकल अलायंस में हूंदा आहिनि, जदरी लाॻापे में हूंदा आहिनि। जेकॾहिं सरमाएदार नुक़सान में वञे थो त पोरित तबिको त हुई ऑलरेडी लॉस में आहे, त इन जा हिकिड़ा ॻरा नतीजा पोरित तबिके खे भोगणा पवनि था। सरमाएदार वटि हिकिड़ो पर्टिनेंट या अल्टरनेट हिकिड़ो वे आउट आहे। वे आउट इहो आहे त हू वरी कॉर्पोरेट सेक्टर ॾांहुं वेंदो आहे, फाइनेंशियल जेको कॉर्पोरेट बैंकिंग जेको कॉर्पोरेट सेक्टर आहे ओॾां वेंदो आहे ऐं उन खां हिकिड़ो कर्ज़ खणंदो आहे, कर्ज़ खणी पंहिंजी मईशत खे वरी मुनज़म कंदो आहे या ॿिया धक ॻोल्हींदो आहे। ईअं हू पंहिंजे बहरान, पंहिंजे मसइले जो को न को हिकिड़ो हतमी न पर आरज़ी घस ॻोल्हियो वञे। ऐं जेको ॾींहुं ॾियारी ते हिकिड़ो पूरे जियापे खे तश्कील ॾींदड़ हूंदो आहे, उनजी एजुकेशन, उनजी सिहत, उनजी सोशल सिक्योरिटी ऐं ॿिया जेके वजूदी बहरान जा मसइला लाॻापियल आहिनि उनखे मोह ॾींदड़ हिकिड़ो आम पुरियत आहे, उहो त तबाह थी वियो। हाणे उन पूरी पैदावारी सिरिश्ते जी कतई मिल्कियत जेकॾहिं सरमाएदार खे मिले थी, सरमाएदार पूरी दुनिया जी अदावत कई आहे, तश्कील कई आहे, पोइ पूरी दुनिया जे अंदरि जंगियूं लॻण जा कारण हेॾी वॾी जेका डेमोक्रेसी जेका डेवलप थी आहे ऐं जेका रेशनल ऑर्गेनाइजेशन आहे, रेशनल स्टेट्स जेका क़ाइमु थी आहे, इन खां पोइ बि इहे वजूदी बहरान जा मसइला, जंगियूं लॻण ऐं हिकिड़ो परमानेंट जेको केओस आहे उहो छो मौजूदु आहे, इहो बि हिकिड़ो सवाल सरमाएदारनि ते लागू थिए थो। त पोरित तबिको या पोरित तंज़ीम जेका हूंदी आहे, जेके लेनिन चवंदो हो त वेंग्यार्ड ऑर्गेनाइजेशन हिकिड़े तबिकाती शऊर जे हथियार सां लैस हूंदी आहे। उहा पंहिंजी पैदावारी तंज़ीमनि ऐं पैदावारी जेका कुवत आहे उन ते इख़लाक़ी ऐं मालिकी जो हक़ दावा कंदे उनखे इज्तिमाही मिल्कियत में वठंदो आहे ऐं उन खां पोइ उनखे कैप्चर कंदो आहे, जेका पोइ सरमाएदार समाज मां आइसोलेट कयो वेंदो आहे ऐं उनखे बि हिकिड़े आम पोरियत वांगुरु कीअं जीइजे इन पूरे स्ट्रिक्ट लेसन मां गुज़रणो पवंदो आहे। इहो हिकिड़ो जेको बेसिक कॉन्सेप्ट आहे जेको मार्क्सिज़म जो, इहो आहे। ठीकु आहे कामरेड। हिकिड़ो इन ते ॿियो हिकिड़ो सुवाल बि आहे। तव्हां पहिरीं क्लास जी ॻाल्हि कई त उन में नेचुरल फैक्टर खे तव्हांखे नथो लॻे त सोशलिज़म में मद्देनज़र कोन रखियो आहे? मिसाल जे तौर ते सोसाइटी में माण्हू आहिनि, हिकिड़ा किताब पढ़नि था, ॿिया नथा पढ़नि। हिकिड़ा जेके आहिनि उहे मज़दूरी कनि था, ॿिया मज़दूरी नथा कनि। यानी उहो जेको ज़हनी जेका तव्हांजी ताक़त हुजे थी उहो, या तव्हांजो जेको हथ जी ताक़त हुजे थी, उन में बि डिफरेंस हूंदो आहे। सो घणियूं ॻाल्हियूं आहिनि, माना तव्हांखे नेचुरल फ़र्क़ु नज़र ईंदो आहे तव्हांखे ओवरऑल सोसाइटी में। सो उन फ़र्क़ खे हटाए करे तव्हां सभिनी खे बराबरि कीअं था करे सघो हिकिड़े सोशलिस्ट स्कीम जे तहत? इहो हिकिड़ो मरहलेवार जेको उबूरी सिरिश्तो आहे, ट्रांज़िशनल पीरियड आहे, उहो प्रैक्टिस में इम्प्लीमेंट थींदो त पूरनि तबिकनि खे मुनज़म थी कजे ऐं उन में जेको डिस्क्रिमिनेशन आहे, डिफरेंशिएट आहे, उनखे ख़तमु थी कजे। उहो वरी कोऑपरेटिव जेका सोसाइटी आहे उनजी तश्कील कई वेंदी आहे। अर्बन ऐं रूरल जेको कॉन्फ्लिक्ट या डिस्प्यूट बिटवीन टू डिफरेंट क्लास क्वेश्चन खे कीअं हल कजे, उन में डायलिटिकल अलायंस कीअं पैदा कजे। हिकिड़ा जेके महिनत कश जेके तबिका आहिनि, जेके गैर पेशेवर आहिनि,
उन खे स्किलफुल थी कजे, उहे शहरनि मां मुंतकिल थी करे ॻोठनि ॾांहुं ईंदा आहिनि, उनखे सिखिया ॾींदा आहिनि ऐं पाण सां गॾाईंदा आहिनि। हिकिड़ो बाहमी जेको एतमाद जो लाॻापो क़ाइमु थींदो आहे, उहो समूरनि फ़र्क़नि खे ख़तमु कंदो आहे। ॿिए पासे पूरी जॻह हिकिड़ी मिल्कियत आहे, इज्तिमाही मिल्कियत आहे, जेका कलेक्टिवाइज़ेशन या फॉर्मेशन ऑफ कलेक्टिवाइज़ेशन, इज्तिमाही जेका मिल्कियत आहे, कम्यून सिस्टम आहे, उन में 4-5 हारी ख़ानदान आहिनि ऐं जेके थोरे तबिका आहिनि उहे पंहिंजी पैदावारी क़ुवत या पैदावारी जेके तंज़ीमी सलाहियतुनि ते असरअंदाज़ थींदा आहिनि। जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जो डिफरेंस क्रिएट थिए थो त ओॾी महिल उनखे स्ट्रक करे था छॾनि, बंदि करे छॾनि था। नतीजे में जेका ख़ुदि उन ते आफ़ाक़ी अथॉरिटी हूंदी आहे इंपीरियल फॉर्म में, उन जी बि नफ़ी थियो वञे। त लॉ ऑफ नेगेशन ऑफ नेगेशन जो हिकिड़ो पासो मौजूदु आहे। हाणे इन में मरहलेवार जेको मार्क्सिस्ट जेका कम्युनिस्ट जेका पॉलिटिकल इकोनॉमिक थियरी आहे उहा इम्प्लीमेंट थिए थी ऐं अञा ताईं इहो तजुर्बो हेसी ताईं हिन समाज में सही माना में इंसानी साइंस, इंसानी तरक़ी या डेवलपमेंट जा जेके ॾाका असां तय कया आहिनि हेसी ताईं, उहे 300 खां 350 या 400 सालनि जे विच में हूंदा। उन में अञा ताईं कम्युनिस्ट समाज जेको अवाइली शिकल में हो, प्रिमिटिव फॉर्म ऑफ कम्युनिस्ट जेको कॉन्सेप्ट आहे, उहो तव्हांखे प्रिमिटिव जेके सोसाइटीज़ आहिनि उन में तव्हांखे मिलंदो। इज्तिमाही मिल्कियत जो तस्वर मिलंदो, इज्तिमाही रिधणा मिलंदा, इज्तिमाही जेके कारपोरेट पंहिंजो जेके प्रिमिटिव जेके कम्यून फॉर्म्स मिलंदा, उन दौर में मौजूदु हो। पर उन में का बि स्टेट जहिड़ी अथॉरिटी कोन हुई जेका उन तबिकनि मां पैदा थिए ऐं तबिकनि जी इख़लाक़ी हमदर्दी हासिल करे ऐं तबिका जेके अणठहकंदड़ तदादनि में घेरजी आहिनि, फासी आहिनि, उन खां मथां ई क़ुवत घुरबल हुजे। जॾहिं उहा मथां ई क़ुवत वजूद में ईंदी आहे त उहो तबिकनि जिन मां पैदा थी हूंदी आहे, जिन मां उन जी तारीख़ी ओसर थी हूंदी आहे, उन सां लातालुक थियो वञे ऐं उन खे पंहिंजे जबुर जे वसीले ऐं मादी औज़ारनि जे वसीले उनखे पंहिंजे सबऑर्डिनेट करे हलाए। त इहो हिकिड़ो कोरेशन वारो पासो आहे, उहो अञा मौजूदु रहियो आहे समाज में। ॿियो त हाणे इहो हिकिड़ो प्रैक्टिस जो अमल आहे। प्रैक्टिस में जेसीं ताईं इहा शइ कोन थींदी, अमल में कोन ईंदी, तंहिंजे करे ग्रामची चवंदो त फिलॉसफी ऑफ प्रैक्टिस, अमली फ़लसफ़ो तॾहिं शिकल वठंदो जॾहिं उहो समाज में गॾियल तौरु हिकिड़े कैपिटलिस्ट ब्लॉक जे वजूद में काउंटर कल्चरल जेका हेजमनी आहे उन बुनियाद ते पैर फुड़े सघे थो ऐं अहिड़े गैर तबिक़ाती समाज जी अॾावत करे सघे थो जॾहिं उन वटि एतिरी क़ुवत हुजे, एतिरा मादी वसीला हुजनि जो उनखे कन्फर्ट करे सघे। ठीकु आहे कामरेड, इहो सवाल हुयो ऐं तव्हांजो उन ते तफ़सीली जवाबु। हिकिड़ो ॿियो अहम सवाल आहे, बल्कि पंहिंजो आख़िरी सवाल आहे, उहो इहा आहे त जेको सोशलिज़म आहे उहो कंहिं हद ताईं लागू थी चुको आहे दुनिया में या लागू थियो। तव्हां ॾिठो त सोवियत यूनियन में, तव्हां ॾिठो त चाइना में रेवोल्यूशन आयो, पर ॿई जेका उन्हनि जो इकोनॉमिकल मॉडल आहे उहो सस्टेन न करे सघियो। सोवियत यूनियन वारे बैकफायर कयो, नतीजे तौर ते उते अंदरूनी तज़ाद शुरू थिया। ऐं जेको चाइनीज़ मॉडल हुयो उहो बि तव्हां ॾिठो त कोई 20 साल बि कोन हले सघियो ऐं उन्हनि खे जेको आहे रिफॉर्म्स करणा पिया। सो तव्हां छा था ॾिसो, छा सोशलिस्ट जेको इकोनॉमिकल मॉडल आहे उन में कहिड़ो फिला आहे ऐं चाइना जेको आहे उहो छो सोशलिज़म ॾांहुं हटे करे ऐं स्टेट कैपिटलिज़म न? जेकॾहिं सोवियत यूनियन जी ॻाल्हि कबी त सोवियत यूनियन में मामलो ॿियो थियो। जॾहिं अञा सोवियत यूनियन क़ाइमु थियो त व्लादिवोस्टोक खां 14 जापानी फ़ौजियूं जेके हुयूं साम्राजी क़ुवतनि सां हिकिड़े अलायंस में हुयूं, उहे काए अचनि थियूं। पीटर्सबर्ग खां वठी करे मास्को ताईं इन मामले खे कैप्चर में आणनि थियूं ऐं झंडो फड़काइनि। उन खां पोइ हुन कतई हिकिड़ी सिधी जंग थींदी आहे, शिकस्त ॾियनि था। ॿिए पासे जेको निकोलाई बुखारिन हो, उन हिकिड़ी पॉलिसी ॾिनी हुई, न्यू इकोनॉमिक पॉलिसी। न्यू इकोनॉमिक पॉलिसी 5 सालनि जो हिकिड़ी मनसूबाबंद मईशत जो तरीक़ेकार हो। उन में इहो एज़ पर देयर कन्फाइंड लिमिट, जेका उन्हनि जी ज़रूरत आहे, एज़ पर देयर कन्फाइंड नीड्स, ज़रूरत पंहिंजी तख़लीक़ी सलाहियतनि जे मुताबिक़ उन्हनि खे ॾिनो वेंदो। ॿियो त हारी क़ुवत जेका पैदावारी सलाहियत आहे ऐं उन में जेका पैदावारी ख़रीद क़ुवत आहे उनखे इनहेंस कजे। इन ॿिनि शयुनि खे उन वधायो। स्टालिन जे दौर ताईं, लेनिन जे दौर ताईं ॾाढो ज़बरदस्त नमूने हिकिड़ो तरीक़ेकार हलियो पिए ऐं उहा जेका पूरी दुनिया जे अंदरि मनसूबाबंद मईशत हुई
उन यूनिक एग्जाम्पल ये हुआ तो ओला जी दुनिया पूरी हिकिड़ी वॾे शशो पंच में मुब्तला हुई, माना हैरत में मुब्तला हुई। एस्टोटिंग माना हुन जो नॉर्मेटिव जेको जेस्चर एलिमेंट में ॾिसूं त उन्हनि सम्झो पियो त सोवियत यूनियन जे अंदरि सिहत, तइलीम, रोज़गार, सोशल सिक्योरिटी ऐं माण्हुनि जूं जेके बुनियादी ज़रूरतूं आहिनि उहे सभु पूरियूं थियनि पियूं। जेके पूरी दुनिया जे अंदरि सोशल जस्टिस जो सवाल हो त माशी जेके तबिका हुआ उहे सिहत लाइ, तइलीम जे लाइ, रोज़गार लाइ, सोशल सिक्योरिटी लाइ हथवारियूं पे ॾिनियूं, ओॾां उहे शयूं घुर्बल मिक़दार में जनम वठी कोन सघियूं। जॾहिं त एडवांस्ड कैपिटलिस्ट सोसाइटी, द हाइस्ट फॉर्म ऑफ इंडस्ट्रियल कैपिटलिस्ट सोसाइटी, ओलह में जर्मनी, फ्रांस, ऑस्ट्रेलिया ऐं ॿियूं जेके रियासतूं आहिनि, अमेरिका, ब्रिटिश, इहो कॉलोनियल जेको पूरो एम्पायर ऐं उन जी लेगेसी मौजूदु हुई, उन्हनि उहे बुनियादी हक़ फ्राहम कोन कया। ॿिए पासे सोवियत यूनियन जो इहो पासो तमामु वज़नदार हो, मुतवाज़न हो, बैलेंस्ड हो। पूरी दुनिया चयो पियो त माना हीअ शयूं हेॾियूं कमाल जूं, माना दुनिया खे हैरत में विझी छॾियो। ऐं जॾहिं ख़्रोशीफ जी पॉलिसी अचे थी, जेको को एग्ज़िस्टेंस पॉलिसी हुई, पूरी दुनिया सां माना हिकिड़ो बानी प्रोमन बकाई लाॻापो क़ाइमु कजे, ऐं हिकु हिस्टोरिकल जेको ब्लॉक आहे, जेको डिस्टार्टेड फॉर्म ऑफ जेको पूरी दुनिया जो आहे उन टुटल खे ॿीहर मुनज़म कजे ऐं माण्हुनि सां हिकिड़ा पुरमन वापारी ऐं सियासी डिप्लोमेटिक जेके रिलेशन्स आहिनि उन्हनि खे मुनज़म कजे ऐं ॿीहर री एडमिनिस्ट्रेशन या री स्टेबलाइज़ कजनि। उन में टकराव थियो, जेको पाण पहिरीं ज़िक्र करे वियासीं सेशन में, सिनो सोवियत स्प्लिट ऐं सिनो इंडियन जेको बॉर्डर कंफ्लिक्ट हो या सिनो इंडियन जेको बॉर्डर डिस्प्यूट हो, उन त माओ जो हिकिड़ो इख़्तिलाफ़ हो, छाकाणि त माओ जूं जेके जाग्राफी हदनि ते हिकिड़ी दावेदारी हुई ऐं उन पूरी दुनिया ॾांहुं हिकिड़ो जंग वारो नुक़्ते नज़र रखियो ऐं सख़्तु हाश मौक़ुफ़ रखियो। इहे हिकिड़ा लाॻापा मुतसिब थिया। ऐं हिन वरी जेका लिबरल या प्राइवेट जेका सेकेंड इकानमी आहे उन खे ॿीहर मुतारिफ़ करायो, उन लाड़नि खे मुतारिफ़ करायो ऐं सरमाएदारी खे पंहिंजे समाज में ॿीहर दाख़िल कयो। इहो ख़्रोशीफ जो हिकिड़ो टुटल पासो, जीअं उन पूरी दुनिया जे अंदरि जेका मईशत जेका मुनज़म थियल हुई या इनकलाबी मईशत जो जेको पासो, उन मॉडल खे तोड़े छॾियो। ॿिए पासे जेको गोरबाचोफ वारो कॉन्सेप्ट आहे उहो बि टुटल हो। ऐं तंहिंखां पोइ 1954 जे जेका नॉर्थ एटलांटिक ट्रीटी ऑर्गेनाइज़ेशन वजूद में अचे थी या कोल्ड वॉर इस्टेब्लिश थिए थो, पोस्ट कोल्ड वॉर वर्ल्ड, उन में हिकिड़ा पूरी दुनिया जे अंदरि सर्द जंग लॻे थी। माण्हुनि मुल्कनि रियासतनि जा हिक ॿिए ते एतमाद नथा रहनि, एतमाद टुटल आहिनि ऐं सर्द जंग जा असर अॼु ॾींहं ताईं भोगूं था। असां हिक ॿिए ते एतमाद नथा कयूं। इहे उन दौर जी हिकिड़ी इम्कानी सूरताल हुई। उन इम्कानी सूरताल हर माण्हू जे ज़हन खे वकोड़े छॾियो। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको पाण डिस्कशन करे आयासीं, माओ जेको मईशत जो पासो मुतारिफ़ करायो, ग्रेट लीप फॉरवर्ड, उन जे अंदरि जेको माओ ॾींहुं राति बचियूं हुयूं, उन में जेको स्टील पैदा कयो 3 मिलियन टन, ठीकु आहे। उन में जेको ख़्रोशीफ सां जेके लाॻापा मुतासिर थियण खां पोइ ख़्रोशीफ जेके माहिर मोकिलिया ऐं टेक्निक्स मोकिलिया, मुख़्तलिफ़ आर्किटेक्ट मोकिलिया, पेशेवर जेके हारी जेके तंज़ीमी सलाहियतनि खे मुनज़म कंदड़ हुआ, उहे सभु घुराए वरिता ऐं सियासी लाॻापा मुतासिर थिया। ऐं उन जेको डिप्लोमेटिक जेको रवैयो पूरी दुनिया में ख़्रोशीफ जो, उहो बि मुतासिर थियो, छाकाणि त ख़्रोशीफ स्टालिन ते तनक़ीद कई ऐं माओ पंहिंजी जेका शख़्सियत हुई उन खे बि उन घेरे में ईंदे ॾिसी कल्चरल रेवोल्यूशन जो बुनियादु विधो, जेको 66 खां 76 ताईं हले थो। ग्रेट लीप फॉरवर्ड 58 खां 1962 ताईं हले थी। त इहा जेको फेलियर इकानमी या बुनियादु आहे, जेके मरकज़ी मनसूबाबंद मईशत, मरकज़ी मनसूबनि जे करे इलाही काई तरक़ी हुई, जेका उन जी डेवलपमेंट हुई, उन खे मरकज़ी मनसूबनि जे करे उन खे क़ुर्बान कयो वियो ऐं हेठि जेका बदहाली पैदा थी, कहत पैदा थी, जंहिंजा नतीजा भोगणा पिया। त इहा तारीख़ी हालतुनि ऐं तज़ादनि खे न सम्झणु ऐं सही माना में उन मुआशी जेको पासो आहे उन खे इम्प्लीमेंट न करण जा बुनियादी पासा हुआ, जंहिंजे करे पूरी दुनिया जे अंदरि इहो पासो मुतासिर थियो। आवाज़ न पियो अचे। कामिर, तव्हांजी इन ॻाल्हि में ईअं पियो लॻे त जेको माओज़ेडोंग हो या जेको रूसी हुकुमरान हुया,
उन्हनि जी एसेंस खे, सोशलिस्ट एसेंस खे या सोशलिस्ट जेको इकोनॉमिकल एसेंस हो उन्हनि खे इम्प्लीमेंट करण बजाए जेके शख़्सी तौर ते उन्हनि पंहिंजूं शयूं इम्प्लीमेंट कयूं ऐं नतीजा ख़राब निकिता। तव्हां एग्ज़ैक्टली इहो पिया चवणु चाहियो? जी कानून असल में छा आहे त माण्हू दाख़िलियत पसंदि थियो वञे थो न, ऐं पंहिंजी मर्ज़ी या नतीजा चाहींदो आहे। ॿियो त इनकलाब आणण जो हिकिड़ो मरल हो पंहिंजी जॻह ते पेचीदा ऐं ॾुखियो हूंदो आहे, ऐं इनकलाब अचण खां पोइ पंहिंजे मईशत खे मुनज़म करणु, पंहिंजे पेरनि ते बीहारणु ऐं पूरी दुनिया जे लाइ हिकिड़ो यूनिक एग्ज़ाम्पल क़ाइमु करणु, इहो वॾो अञा ॾुखियो ऐं पेचीदा हिकिड़ो पासो आहे। त माओ जे अॻियां इहे वॾा सवाल हुआ, ऐं माओ जीअं त चाइनीज़ समाज हिकिड़ी स्टेटिक हुई, फ्रोज़न हुई, एम्पायर हुई। मार्क्स नोट्स ऑन इंडियन हिस्ट्री में एशियटिक मोड ऑफ प्रोडक्शन ते तबसरो कंदे लिखे थो त हिंदुस्तानी समाज जेको आहे बुनियादी तौर हिकिड़ो ओरिएंटल डेस्पोट उन ते वेठल आहे, जेको मर्कज़ी शहरनि में पंहिंजी ब्यूरोक्रेसी खे मुनज़म कयो आहे, जंहिंमें कमंदार आहिनि, सूबेदार आहिनि, ॿिया आहिनि, उहे वॾे पैमाने ते एक्सट्रैक्ट ऑफ सरप्लस वैल्यू प्रोडक्शन खणी था वञनि या सरप्लस वैल्यू खणी था वञनि, उहे दिल्ली ऐं ॿियनि मर्कज़ी शहरनि में। ॿिए पासे हू चए थो त इंडिया जी जेका मईशत आहे उहा आइनी बादशाहत माना अथॉरिटेरियन जेका इम्पेरियल जेका अथॉरिटी आहे उन में मुनज़म थियल आहे, जंहिंजे करे हू इंडस्ट्री, टेक्नोलॉजी, साइंस ॾांहुं वधनि ई कोन था, ऐं पंहिंजी बादशाहत अयाशियुनि जे लाइ सॼो जेको पैसो आहे, सरप्लस वैल्यू आहे, उन खे ई उन में इन्वेस्ट करे था छॾनि। हू मार्क्स चए थो त इन जा बुनियादी सबब आहिनि, जेतोणीकि उते कम्यून जेके सेल्फ कम्यून पंहिंजो यूनिट्स हुआ, सेल्फ कम्यून सिस्टम्स हो, ज़ातियुनि जो ख़ुदि कफ़ील हिकिड़ो इत्तेहाद हो, एग्रीकल्चर एंड हैंडलूम जो हिकिड़ो ज़ाब्तो हो, ऐं स्पिनिंग ऐं हैंडलूम जो बि एग्रीकल्चर एंड पंहिंजो मैन्युफैक्चरिंग जो हिकिड़ो पासो हो। पर इन बावजूद बि समाज ईअं विरहायल हो। चाइना जो जेको समाज हो उहो बि बादशाहत जे अंदरि विरहायल हो। चाइना पंहिंजे समाज खे मुनज़म इन करे न पियो करे, ऐं माओ पूरे उन मरलनि खे पार करे अची जेॾी महिल हेॾां पेश पए थो पूरी दुनिया सां, तॾहिं बि आइसोलेट हो। सोवियत यूनियन सां लाॻापा उहे बि मुतासिर थी विया, ॿिए पासे अमेरिका सां सिधा हिकिड़ा सुठा लाॻापा न पिया जुड़नि, जंहिंजे करे माओ आख़िरी हालतुनि में दाख़िलियत पसंदि थी वियो, ऐं उन जो जेको मईशत जो मॉडल हो उहो मुनज़िम कोन थी सघियो। इहे बि सबब आहिनि पंहिंजी तारीख़ी ज़मीनी ऐं मादी हालतुनि खे न सम्झणु, ऐं पंहिंजी पैदावारी जेका कुवत आहे उन खे न सम्झणु, ऐं उन ते हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो मॉडल मणणु जंहिंजा नतीजा अॻिते हली करे मुनज़म न थी सघनि या पूरी दुनिया जे अंदरि हिकिड़ो एग्ज़ाम्पल क़ाइमु न करे सघनि। थैंक यू सो मच कामेड। ही असांजो 40 मिंटनि जो सेशन थी चुको आहे। अञा इलाही सवाल हुया, अञा पाण खे पूरो हिकिड़ो स्कीम जेको चाइनीज़ इकोनॉमिकल स्कीम आहे उहो सम्झणी हुई या हुन ते ॻाल्हि ॿोल रखणी हुई। सो नेक्स्ट सेशन में इहो पाण पूरी गुफ़्तगू कंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी। अॻियां हफ़्ते वरी मिलूं था ऐं चाइनीज़ इकोनॉमिकल सिस्टम आहे हुन ते वधीक गुफ़्तगू करूं था। थैंक यू सो मच कामेड।